नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत टैक्स चोरनि जो घेरो तंग कंदे टैक्स फाइल न कंदड़ 11,000 खां वधीक माण्हुनि जूं सिम्स ब्लॉक करे छॾियूं आहिनि। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू इनकम टैक्स जनरल ऑर्डर तहत 22 मई खां टैक्स फाइल न कंदड़ 11,252 शहरनि जूं सिम्स ब्लॉक करे छॾियूं। FBI जे तर्जुमान बख्तियार मोहम्मद जो चवणु आहे त टैक्स न ॾींदड़ माण्हुनि जूं सिम्स ब्लॉक करणु शुरू करे छॾियूं आहिनि। टैक्स जमा कंदड़ इदारा टैक्स जी तामील ऐं टैक्स कल्चर खे हथी वठाइण जे लाइ पुरअज़म आहिनि। FBI जे तर्जुमान जो चवणु आहे त टेलीकॉम कंपनीज़ खे 30,000 ताईं नॉन फाइलर्स जो डेटा मोकिलियो आहे। रोज़ानो जी बुनियाद ते नॉन फाइलर्स जी डेटा टेलीकॉम कंपनीज़ खे उमाणी वेंदी। FBI 5 लख खां वधीक नॉन फाइलर्स जी निशानदेही कई आहे। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू 3 अप्रैल ते 5,06,671 नॉन फाइलर्स जी फ़हरिस्त जारी कई हुई, जंहिंमें 2023 दौरान टैक्स गोशवारा जमा न कराईंदड़नि जूं मोबाइल सिम्स फौरी तौर ब्लॉक करण जो फ़ैसिलो कयो वियो हो। इन मामले ते PTA 4 मई ते FBI जे मुतालबे ते इहो चवंदे इनकार कयो हो त सिम्स ब्लॉक करणु असांजे दायरे में नथो अचे। जंहिं बाद वफ़ाक़ी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खाते सेल्युलर मोबाइल ऑपरेटर्स खे ख़त लिखी सिम्स ब्लॉक करण जी हिदायत कई, जंहिं ते सेल्युलर मोबाइल ऑपरेटर्स इनकार कयो। वफ़ाक़ी हुकूमत जे दबाउ बाद सेल्युलर मोबाइल ऑपरेटर्स 10 मई ते नॉन फाइलर्स ख़िलाफ़ मोबाइल सिम्स बंदि करण ते इतफ़ाक़ कयो।